हैदराबाद ते अहिड़ी तरह ॿियनि दोस्तनि खे बि अॻिते अचिणो पवंदो ऐं इन में ज़रूरी इहा आहे त मूं ॾिठो आहे कि असां में हिकिड़ी आदत चयो या हिकिड़ी ॻाल्हि चयो त असां पंहिंजे कम खे उभारण लाइ ॿिए जे कम खे घटि करणु ज़रूरी सम्झंदा आहियूं। इहा ट्रेड या आदत जेका आहे इहा असांजी प्रोडक्टिविटी में ऐं तामीराती कमनि में तमामु वॾी रंडक रुकावट आहे। थियणु ईअं घुरिजे त जेको बि माण्हू कमु करे थो उनजी तव्हां साराह कयो, ठीकु आहे, नथा कयो न कयो, तव्हां पंहिंजो कमु कयो। तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि कई साहिब तव्हां त पंहिंजो कमु माण्हू कंदो रहे ऐं ॿिए जे कम ते तनक़ीद न करे उन ॾे न ॾिसे, पाण खे ॾिसे त पाण माण्हू केतिरो कमु करे थो। पर मां तव्हां खां सुवालु कंदुसि साईं अब्दुल माजिद भुगड़ी जे नाले सां गवर्नमेंट ऑफ सिंध हिकिड़ो इदारो क़ाइमु कयो आहे हैदराबाद में साईं अब्दुल माजिद भुगड़ी साहिब जे नाले सां माजिद भुगड़ी इंस्टीट्यूट ऑफ लैंग्वेज इंजीनियरिंग जे हवाले सां जो उन में तव्हां पेश रहिया हो उन इदारे जे अंदरि सिंधी ॿोलीअ जे लाइ तव्हां वटि कहिड़ी प्लैनिंग्स आहिनि, छा तव्हां करणु वञी रहिया आहियो जेके असां वटि सिंधी ॿोली जी जेका जदीद अदावत आहे त उनजो जेको आईंदो आहे उनजे अंदरि तव्हां वटि छा प्लान्स आहिनि? पहिरियों त इहो मज़े जी ॻाल्हि साईं खे चऊं त पोइ न चवणु चाहियो ऐं तव्हां ख़ुशि थियो सुठी ॻाल्हि। मां इहे त चवंदुमि त हुन वरी फ़क़ीरानीअ खां पोइ पुछे थो अमर फयाज़ चवंदो 51 सालनि जो आहे। 51 काफ़ी माण्हू चवंदा 51 साल जो थी विया आहिनि साईं 51 साल जो मानो जवान मां केतिरा ॿिया जेके दोस्त आहिनि उहे ॾिसां त उहे त अञा को हिकिड़ा अब्दाल लॻंदा हूंदा नौजवान घटि वॾो थी वियो आहे 7 ॿारनि जो पीउ तव्हांजो जेको हुनजे मथां शफ़क़त आहे जेको रहनुमाई काइम कयो आहे चऊं था जेको साईं जे लाइ मां नथो सम्झी सघां सिंध में डॉक्टर नबी बख्श खान बलोच इंस्टीट्यूट फॉर फिजिकल हेरिटेज जो जेको आहे उनजे हाल हयात में उन हमरा जे नाले ते हिकु प्रोपोज़ल हिकु स्कीम वई कल्चर डिपार्टमेंट जे थ्रू उहा स्कीम वई ऐं उन स्कीम जे आधार डॉक्टर करीम लाशारी साहब उन्हनि जो हुयो पर मज़े जी ॻाल्हि आहे जेको एक्ट हुयो एक्ट ई रहिजी वियो। ठीकु आहे मां सम्झां थो त पाण इहा ॻाल्हि कंदे दावा सां चई सघूं था त साईं अब्दुल माजिद भुगड़ी साहिब जेको असांजो सचियो आहे जदीद सिंधी समाज जो अॾींदड़ ऐं जदीद सिंधी समाज खे हिकिड़े नए रुख ते वठी वञण वारो आहे। कुदरत ॾिसो इहे सॼी शइ कुदरत जे हथ में आहे जीअं साईं पाण में चई आया त इहो त मालिक करे वियो न कयो उहो त हिकिड़ी अलाए कहिड़े नमूने सां हिकिड़ी थी वई आहे से कुदरत तव्हांखे अहिड़ो ज़रूरु कयो आहे त गवर्नमेंट ऑफ सिंध कंहिं माण्हू खे जीअरे इदारो न ॾिनो आहे तव्हांखे ॾिनो हिकिड़ो अहिड़ो इंस्टीट्यूट मूंखे ॿुधायो जेको उन कंहिं जीअरे जे नाले ते गवर्नमेंट ऑफ सिंध या गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान वेठो हुजे पर अब्दुल माजिद भुगड़ी इंस्टीट्यूट फॉर लैंग्वेज इंजीनियरिंग जी हेॾी सारी बिल्डिंग ठही वई आहे हाणे ख़ुदा ख़ुदा रसूल कंदो त पाण मार्च अप्रैल खां पहिरियों हुन में कमु शुरू करे छॾींदासीं। अब्दुल माजिद भुगड़ी इंस्टीट्यूट फॉर लैंग्वेज इंजीनियरिंग जो जेको तस्वुर हो इहो ई हुयो त जेसि ताईं फ़र्दनि जा कम इदारनि में नथा मुंतक़िल थियनि ऐं उहो इदारा नथा उनखे सरवाणी कनि तेसि ताईं इहो रज़ाकाराणो कमु केसि ताईं चई सघिजे थो न छो त NGO जेकॾहिं कंहिं हिकु दोस्त जेके वेठा हुजनि जेके NGO जी दुनिया जा हुजनि या अगरि तव्हांजी NGO सां साईं RMC हूंदी NGO में चवंदा त 2 माण्हू न हली सघंदा हिकिड़ो उहो जेको 100% रज़ाकार उन हली सघंदो महीना हलंदो थी सघे थो साल खनि हले पर ज़रूरु हुनजो त पंहिंजो हूंदो न घुरिजो उहो उन्हनि खे अवलियत ॾींदो जॾहिं वक़्तु ईंदो ॿियो वरी उहो माण्हू NGO में न हली सघंदो आहे जेको माण्हू हबची हूंदो आहे लालची हूंदो आहे उनखे ख़बर हूंदी आहे मूंखे हींअर 2 लख रुपया पघार आहे सुभाणे जेकॾहिं फलाणो माण्हू 3 लख रुपया ॾींदो त मां जा मक़सद दूर चढ़ी वेंदा हलिया मां जमकायूं ॾेई हली वेंदुसि नतीजतन प्रोजेक्ट्स न पूरा थींदा अहिड़े नमूने
सां असां ॾिसूं था त जेको सिंधी ॿोलीअ जो हे जेको सफ़ीनो ॿेड़ो साईं अब्दुल बरगड़ी साहिब जे कुलनि ते फितरत सुरखाब जे पखीअ जी आहे जेको रखियो हाणे ॻाल्हि इहा आहे त गुज़ारे त अल्लाह साईं असांजी हयाती ते असां मुंहिंजूं हयात मार बि न आहिनि साईं पर पाण खे सिलसिलो हलाइणो आहे अकेलो हिकिड़ो अब्दुल माजिद बरगड़ी साहिब छो हिते सभई अब्दुल माजिद बरगड़ी हुजणु ऐं कॾहिं मुमकिन थी सघे थो जॾहिं तव्हां इदारा हिकिड़ो इदारो हुजे सो उहो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रेडियो कंदा हुयासीं मुख़्तलिफ़ MNAs MPs मिनिस्टर्स CM खे प्रेज़ेंटेशन ॾिनीसीं शाह साईं अलस्ती जेको पंहिंजो मिनिस्टर आहे कल्चर जो साईं सरदार शाह साहिब उन आवाज़ जो हिकु ॿुधे थो पियो पोइ त चए बिस्मिल्लाह रहमान इदारो ठाहे पियो सो हिन इदारे में पाण जो जेको हींअर ताईं बेसिक बिग जेके मोटिव्स आहिनि जेके पिया उहे इहे ई आहिनि त पाण जेके अंग्रेज़ी जंहिं जॻह ते हींअर बीठी आहे अंग्रेज़ी उन जॻह ते बीठी आहे तव्हां रोबोट उन सां तव्हां पूरी था पिया ॻाल्हायो अंग्रेज़ीअ में त अंग्रेज़ीअ में ई जवाबु थो पियो ॾिए हिकिड़ो ॿार आहे पुछे थो व्हाट इज़ बायोलॉजी त उहो बायोलॉजी जा उनखे बसि तशरीहूं कढी थो पियो ॾिए पर हज़रत वॾी छड़ो अॼु इहो त टेक्नोलॉजी आहे हिकिड़ी टेक्नोलॉजी वकड़ मोड़ींदे देरी नथी पई करे ख़बर ई नथी पई पइजे 1995 में जॾहिं IBM जी CA हुई लिहाजा जेको MBBS करे पियो अचे उहो अॼु बि वैलिड आहे ITA जो जेको प्रोफेशनल आहे उहो थैलेसेमिया जे पेशेंट वांगुरु उनखे जेसि ताईं नई रत नथी अचे अपडेट नथो थींदो रहे तेसि ताईं उहो न थींदो कान उन सभिनी सिलसिलनि खे साम्हूं रखण लाइ अब्दुल माजिद बरगड़ी इंस्टीट्यूट फॉर लैंग्वेज एंड शेयरिंग जो बुनियाद विधियोसीं उन में प्लानिंग हुई आहे त उते वेही तव्हांजे चवण मूजिबि खत दिमाग़ क्रेज़ी आशिक माण्हू वेठा हूंदा उहे कम खे हलाईंदा ॾींहुं राति जो त IT दुनिया में न हीअं आहे राति बल्कि हे उल्लू आहिनि जेके जाॻंदा आहिनि राति जो ॾींहं जो थी सघे सो त उल्लू पाण चई सघूं था उहो जेको चइबा IT जा सिज बिरयानी उल्लूअ खे दानिश ऐं अकुल जी अलामत सम्झंदा बिल्कुलु ईअं ई आहे उहो विज़डम जी अलामत सम्झंदा आहिनि हाणे इहो इंस्टीट्यूट जेको क़ाइमु थियो आहे इन जे माना लाइ तव्हां वटि हिकिड़ा वॾा प्रोग्राम्स कहिड़ा आहिनि सिंधीअ जे लाइ सिंधीअ लाइ प्रोग्राम पहिरियां शुरूआती प्रारंभ जेको आहे प्रोग्राम आहे उहो इहो आहे हिनखे आवाज़ में आवाज़ में हिन बुनियादनि ते ॻाल्हि कयूं त साईं जेकॾहिं लिखे ज़ाहिर हिन टाइम ते साईं घणियूं कहाणियूं लिखियूं हूंदियूं घणा नावल लिखिया हूंदा पर छा केॾो न बहितर आहे हिकिड़ी मशीनरी विहाण जे घर में पई हुजेसि साईं ॻाल्हाईंदो वञे टिप टिप करे लिखंदी वञे जीअं उर्दू में थिए थो जीअं उर्दू में थिए थो ईअं असांजा जेके ख़ासि तौर ते अहले अदब आहिनि पर अहले अदब माने अदब इलाही थी वियो तारीख़ पंहिंजो जेको सॼो दुनिया जहान साइंस असांजे सॼी लिखण में थी रही इन खां पोइ आहे त मशीन सोचे ॾिसंदी आहे एक्ज़ैक्टली उहा जेका आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे उन में प्रोग्रामिंग थींदा उन्हनि में यूनिवर्सिटीज़ जा ॿार असां इंटर में बि दाख़िल कंदासीं ताकी जीअं उहे ॿाहिरि निकिरनि त उन्हनि वटि बि ॿोलीअ जी संजीदगी उअं ई हुजे छो त मुंहिंजे ख़्याल में पाण सभिनी खे ख़बर आहे त पंहिंजी यूनिवर्सिटीज़ में जेको HEC जेको कोर्स मुरतब कंदो आहे उन अलावा अञा उन में रखेली आहे ॻाल्हि उन्हनि खे लोकलाइज़ेशन या लैंग्वेज इंजीनियरिंग जो तसवुरु कोन्हे लिहाजा जेको कंप्यूटर सॉफ्टवेयर इंजीनियर या कंप्यूटर साइंस में जेको मास्टर्स करे ॿाहिरि निकिरी थो अचे उहो थी सघे थो बहरिया जे लाइ त सुठो फ्रूटफुल थिए मुस्लिम कमर्शियल बैंक लाइ त सुठो फ्रूटफुल थिए पर ॿोलीअ जे लाइ कल्चर जे लाइ अदब जे लाइ उहो इहो जीअं ईरान में थिए थो जीअं इंडिया में थिए थो ईअं पाण सिंधी ॿोलीअ में साईं अव्हां खां मुंहिंजो सुवालु हूंदो त सिंधी जेका ख़ासि तौर ते डिजिटल असां ॾिसूं था लैंग्वेज जेको तव्हां वजूद में थो जंहिंजो तव्हां बानी आहियो हाणे ज़ाहिर आहे वक़्तु गुज़रण सां हुनखे हिकिड़ियूं चैलेंजिस बि आहिनि ऐं उन्हनि चैलेंजिस खे ज़ाहिर फेस करण लाइ जीअं अमर ॻाल्हि कई त असांखे नई रतो आणणी पवंदी नौजवान आणणा पवंदा तव्हां हिन प्लेटफॉर्म तां मां तव्हां खां पुछां थो त छा इहो मुमकिन नाहे त असां हिकिड़ो लैंग्वेज इंजीनियरिंग जे हवाले सां कोई यूनिवर्सिटी जे अंदरि सब्जेक्ट कोई डिपार्टमेंट हुजे जितां असांजा उहे जेके ग्रेजुएट ऐं पोस्ट ग्रेजुएट थी अचनि ऐं उनखां पोइ उहे इन ॿोली जे हवाले सां कमु कनि तव्हांजो छा ख़्यालु आहे हिन हवाले सां साईं इहो जीअं मूं मुल्क में PhD मुंहिंजो तालुक़ु आहे
बुनियाद पइजी चुको हाणे इन बुनियाद जे आधार ते असां दुनिया में जेका तरक़ी थिए पई उन सां थोरो कुड़े में मिलाए हली सघंदासीं या न इहो इन ते डिपेंड थो करे। इन जो आधार इन ते ई आहे असां केतिरा माण्हू इन में इन्वॉल्व थियनि था ऐं केतिरी इन में तहक़ीक़ ऐं केतिरी इन में तव्हांजो सुवालु आहे त इन में शोबा ॾाढा इस्टेब्लिश कजे। मां नथो सम्झां त यूनिवर्सिटी में डायरेक्टली इहो कमु थी सघे थो, पर यूनिवर्सिटी में जेको कमु थी सघे थो इहो आहे त अहिड़ा प्रोजेक्ट्स वग़ैरह जेके आहिनि नंढा नंढा शौक़ु करण लाइ ऐं हूअं बि सिंधी सां मुतलिक़ जेके आहिनि उहे थियणु घुरिजनि। रिसर्च प्रोजेक्ट्स घणा ई कमु थियनि था जेको हिकिड़ो कमु हो ठीकु आहे उहो अकेले सॾु कयो उहो बुनियाद विझणो उहा शइ खणी थी वई, पर हाणे जेके अनेक कम आहिनि इन्हनि करण लाइ हिकिड़ो माण्हू करे बि काफ़ी कोन्हे। इन में जेके नंढा नंढा प्रोजेक्ट्स आहिनि उहे यूनिवर्सिटी में इन्हनि खे एज अ रिसर्च ॾियणु घुरिजनि, रिसर्च प्रोजेक्ट्स ॾियणु घुरिजनि त जीअं उन्हनि जो शौक़ु बि पैदा थिए ऐं उन्हनि मां उहे जेके जुनूनी आहिनि जिन खे शौक़ु आहे इश्क़ आहे जेको बि तव्हां चओ उहे अहिड़े इंस्टीट्यूट्स में अची ऐं अॻिते हिन कम खे वधाइनि। ज़बरदस्त, ॾाढो सुठो साईं। दिलि त अञा